हर सना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। नहमदुहु वनुसल्ली वनुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। सुभान अल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मन युतिइल्लाह वर्रसूल फौलाइका मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाअ वस्सालिहीन वहसुन उलाइका रफ़ीक़ा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुर रऊफ़ुर रहीम। वनहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन वशाकिरीन वज़ाकिरीन वल्मुतमइन्नीन वल्मुक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मेरे प्यारे मुहम्मद का नूर है। सुभान अल्लाह। काबा आफ़ताब जमाले मुहम्मदी देखें न चश्मे कौर तो उनका कसूर है।
सूरिया सिंगार असुल आशिकन जो मुड़न मोटन मेणू थिया निजारे निर्वार कुसण जो करार असुल आशिकन सी सूरम वञे जा जियां सजण साग वया सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुनल पुजाणा अवां सां ओरियां सख्ती शहादत जी निसोरोई नाज के रिंद परूड़न राज कज़ियो करबला जो ए बुलबुलान गुंचे गुलजारे अहमदी सल्लु अला मुहम्मद व आले मुहम्मदी दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व नबीना व हबीबना व तबीब कुलूबना व मौलाना व मवाना व मलादना व मलजना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम। बिरादरान इस्लाम, उलमाए किराम, मुझा अजीज भारो प्यारी जमात सगोरी, मूं गुनहगार तवां प्यारी जमात जे खिदमत में अल्लाह पाक जल शानहू जे कुरान करीम मां मशहूर तरीन आयत सगोरी तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। इंशाअल्लाह ताला कोशिश करे इन आयत सगोरी जो लफ्जी तर्जुमो ऐं बिलखुसूस सईदना इमाम हुसैन अली मकाम रदी अल्लाह ताला अन ऐं हुसैन सोने जे बचड़न उन जे आवान ऐं अंसार जे फज़ाइलन मुतल्लिक ऐं कुछ मसाइब बि इमाम हुसैन सोने जा उहे भी तव्हांजी खिदमत में पेश करण जो इरादो आहे। उन खां बाद दुआ थींदी आख़िर में, अल्लाह साईं तूं असां सभिनी खे ईमान जी सलामती नसीब फरमा। अल्लाह साईं फितने सां भरियल दौर आहे, इन में पंहिंजे मिठे मोहम्मद करीम जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा। खुदावंदा महबूब जे असहाबन अहल बेतन सगोरन उलमा औलिया सुलहा रब्बे करीम उन्हनि जी बि सही ऐं सच्ची मोहब्बत नसीब फरमा। अवीर भाइरो, अज तव्हां शहीदन जे सरदार
महबूब जे कुलन जे स्वार सुणे सैयद इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ज़िक्र ॿुधण जे लाइ गॾु बि थियायो ऐं बेताब बि आयो त जल्द जल्द असांखे केरु हुसैन सोणे जो ज़िक्र ॿुधाए त असांजी दिलि ठरे। आओ इन जे लाइ गॾु थियायो सभई। पर अज़ीज़ भाउ उन जे ज़िक्र करण खां पहिरां ई मुझो ख्याल आए तो तव्हांखे अॼु ॿुधायूं त शहीद चइबो छाखे आहे, शहीद जी माना कहिड़ी आहे, शहीद जो मक़ाम छा आहे। जॾहिं इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में ईंदी त पोइ तव्हांखे इस्लाम में शहादत जो तसव्वुर बि सम्झ में ईंदो त शहादत छाजे करे इस्लाम में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत खे मिली आहे, उन जो मक़ाम कहिड़ो आहे। ऐं पोइ जॾहिं शहीद जी माना सम्झंदे त पोइ तोखे इहा बि ख़बर पवंदी त हुसैन अलैहिस्सलाम कीअं शहीदनि जो सरदार आहे। सुभान अल्लाह। अज़ीज़ भाउ ॿुधंदा आहियो न बाबा शहीदनि जी दावत आहे, ही शहीदनि जो नज़र आहे, ही शहीदनि जो न्याज़ आहे, ख़ैरात आहे। ही अदा ॻाल्हायो छा? हाज़िर। सुभान अल्लाह। शहीद जी माना छा आहे? हाज़िर। हाज़िर। छो त ॻाल्हाइणो शहीद ते आहे ऐं मूं आयत सगोरी जेका पढ़ी आहे उन में बि शहीद जो लफ़्ज़ आहे। तव्हां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो त तव्हांखे पहिरियों आयत ॿुधायां। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीना सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व नबीना व हबीबिना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह से इरशाद फरमायो, अल्लाह ताला फरमाए तो मन युतिअल्लाह वर रसूल फौलाइक मअल्लज़ीन अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबीन वस्सिद्दीकीन वश्शुहदा वस्सालिहीन व हसन उलाइक रफीका। सुभान अल्लाह। अल्लाह से जल्ल शानु फरमाए तो मां केर इंसान मर्द औरत अमीर या फकीर आलिम या जाहिल कारो या अच्छो अरबी या जमी को शर्त कोने। रब तो फरमाए मां जेको इंसान खुदा ऐं उन जे प्यारे मिठे मुहम्मद जी ताबेदारी कंदो। सुभान अल्लाह। अज़ीज़ भाइरो एॾे तवजह करियो, इह हिकिड़ो अल्लाह पाक आम इंसाननि जे लाइ कानून थो ॿुधाए त तव्हां मां जेको बि शख़्स अल्लाह जल्ल शानहू ऐं उन जे प्यारे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्मा बरदारी कंदो, साईं पोइ छा थींदो उन जे लाइ? अल्लाह ताला फरमाए थो फौलाइक मअल्लज़ीन अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबीन। इहे शख्स जन खुदा ई मिठे मुस्तफ़ा जी ताबेदारी कई। अल्लाह फरमाए थो त ये क़यामत जे ॾींहुं उन्हनि सां गॾु हूंदा जन ते मां रब पंहिंजूं नेमतूं कयूं आहिनि। सुभान अल्लाह।
हूअं ज़ाहिर में त अल्लाह साईं जूं हर इंसान ते नेमतूं आहिनि न। अबा ॿुधायो तव्हां ते आहिनि नेमतूं ख़ुदा जूं? अखियूं ॾिनाई, ज़ुबान ॾिनाई, बनियूं वनियूं ॾिनाई, बचड़ा ॾिनाई, अकुल ॾिनाई, दौलत ॾिनाई, इंसान बनायाई। ये सभु उन जूं नेमतूं आहिनि। पर अज़ीज़ भाउ न ख़ुदा जूं वॾियूं नेमतूं उहे आहिनि जेके ख़ासि बाननि खे मिलियलूं आहिनि। मौला जे तुंहिंजी ऐं तुंहिंजे महबूब जी ताबेदारी कयूं असांखे छा ॾींदे? अल्लाह साईं तो फरमाए त तव्हांखे क़यामत जे ॾींहुं उन्हनि जो साथ ॾींदुसि जेके मुंहिंजा उहे बाना आहिनि जिन ते मूं ख़ासि नेमतूं कयूं आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मौला उहे केरु आहिनि? अल्लाह ताला फरमायो मिनन नबीन, उन्हनि में पहिरीं जमात नबियनि जी आहे, व सिद्दीकीन ॿी जमात सिद्दीकनि जी आहे, टी जमात आहे व शुहदा शहीदनि जी जमात, व स्वालिहीन ऐं स्वालिहनि कामिलनि वलियनि जी जमात। अल्लाह फरमाए थो इन्हनि जो तोखे साथ ऐं रिफ़ाक़त मिलंदी। तूं नबीअनि सां गॾु, शहीदनि सां गॾु, सिद्दीक़नि ऐं वलीअनि सां गॾु हूंदे, इन्हनि सां त गॾु हूंदे पर मुंहिंजे मिठे मुहम्मद सां गॾु हूंदे। आओ न यार, सुभान अल्लाह विच वाइज़नि में बच पर ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जी ताबेदारी न कर। ॾाढ़ी मुबारक रखरा है, तस्बीह खण, क़ुरान जूं लोलियूं ॾे, मस्जिदनि खे आबाद कर, हुसैन सोने जे रस्ते ते हल, मिठे मुस्तफ़ा जे रस्ते ते हल त क़यामत जे ॾींहुं अल्लाह तो फरमाए त इहो अहिड़ो साथ अथई जो अहिड़ो साथ कंहिंखे मिलियो ई न हूंदो। हाणे इन्हनि जमातुनि मां जिन ते ख़ुदा वॾियूं नेमतूं कयूं आहिनि उन्हनि में टे दर्जे ते आहे शहीदनि जी जमात। अबा ॻाल्हायो कंहिंजी? शहीद। मां तव्हांखे ॿुधायो त शहीद जी माना सम्झो। शहीद जी पहिरीं माना तव्हांखे अर्ज़ थो करियां त शहीद माना हाज़िर। छा? कुझु ॻाल्हायो छा? क़ुरान थो ॿुधायां। अम कुंतुम शुहदा इज़ हदर याकूबल मौत। क़ुरान नथो वणेव त सुभान अल्लाह चओ ॾाढियां। तव्हांखे क़ुरान करीम ॿुधायूं छो त क़ुरान पढ़बो आहे त मोमिन जी दिलि ठरंदी आहे। अलाह साईं जल शानु फरमाए थो ओ बनी इसराइलो तव्हां उन वक़्त में हाज़िर हुयो, मौजूद हुयो या न जंहिं वक़्तु याकूब अलैहिस्सलाम खे मौत हाज़िर थियो, उन जे मरण जो विसाल जो टाइम क़रीब हुयो। तव्हां हाज़िर हुयो या न? हिते शुहदा इहो जमा आहे शहीद जो। शहीद जी माना आहे हाज़िर। शहीद जी माना छा? हाज़िर। क़ुरान जी आयत ॿुधेव न? हलिया जे इहा यादि न हुजई त जनाज़े जी नमाज़ पढ़ंदो आहीं न भाउ? पढ़ंदा आहियो? महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में न 40 खां वधीक उम्मती जनाज़े में शरीक थियनि त मिठो मोहम्मद तो फरमाए त इहो मुंहिंजो उम्मती बख़्शिजी वेंदो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हुसैन, नारे पीर। हाणे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ हिते त उन जनाज़े जी नमाज़ में असां दुआ पढ़ंदा आहियूं। छा? हूअं त ॿुधंदा आहियो न त जनाज़े जी नमाज़ आहे ई दुआ, इन करे जनाज़े खां पोइ दुआ न घुरिजे। घणा चवंदा आहिनि अज़ीज़ भाउ पर तूं कहिड़ी दुआ पढ़ंदो आहीं 30 तकबीर खां पोइ? अल्लाहुम्मा ग़फिर लिहय्यिना
व मय्यतना व शाहिदना व गायबना व सगीरना व कबीरना व ज़करना व उनसाना। सैया आम दुआ है जेका खास करे नमाज जनाजे में महबूब जे सजी उम्मत लाइ घुरबी आहे। मौला जेके महबूब जा उम्मती ज़िंदा उन्हनि खे बि बख़्श, जेके विसाल करे रहा उन्हनि खे बि बख़्श, जेके हाज़िर आहिनि उन्हनि खे बि बख़्श, जेके गाइब आहिनि उन्हनि खे बि बख़्श। इते अबा शाहिद जी माना छा आहे? ॾाढा नथा ॻाल्हायो। शाहिद जी माना हीअ आम दुआ अथई, हाज़िर गाइब नंढो वॾो मालिक मिठा मर्द औरत इन्हनि सभिनी खे बख़्श। पर साईं कुर्बान मां मिठे मोहम्मद करीम जे रहमतुनि तां फरमाए थो त नमाज़ में त या आम दुआ घुरंदो ई मुंहिंजे उम्मत जे लाइ, पर इज़ा सल्लैतुम अलल मय्यित फअख़लिसू लहु दुआ। ओ मुंहिंजा उम्मती या आम दुआ घुरी छॾे, पर जॾहिं जनाज़े जी नमाज़ पढ़ी बस करी त ख़ासि दुआ मुंहिंजे उम्मती जे लाइ घुरजात मौलायो अचे थो मोहम्मद जे सदके जन्नती करे छॾेसि। इन करे सुन्नी जेके आहिनि से जनाज़ नमाज़ खां बाद ख़ासि दुआ घुरंदा। अबा उहा आम दुआ थी न, तव्हांखे ॿुधायुमि, पर मुंहिंजो मक़सदु उन मां इहो आहे त उन में शाहिद जो लफ़्ज़ आहे। शाहिद जी माना छा आहे? तव्हां जो शाहिद जी माना छा? हाणे सुवाल पैदा थींदो त मालिक मिठा जे शहीद जी माना आहे हाज़िर, त पोइ शहीद जे शहादत में हाज़िर कहिड़ी शइ थींदी आहे? छाजे करे शहीद खे शहीद सॾिबो आहे? कहिड़ी शइ हुनखे हाज़िर कई वेंदी आहे? मुंहिंजा अज़ीज़ भाउ हलिया त उहा तोखे मिठे मोहम्मद जे हदीस मां ॿुधायां। हदीस पाक बि ॿुधंदे न? हा मुंहिंजा अज़ीज़ भाउ, नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाइनि था जॾहिं शहीद शहीद थींदो आहे उन जे रत जो कतरो ज़मीन ते निकिरंदो, अञा सीसराटी न निकिरंदी, अञा आइदा न कंदो, अञा उन जो रूह मुबारक परवाज़ न करे वेंदो, अञा रत जो कतरो पट ते निकिरंदो। मिठो मुस्तफ़ा थो फरमाए इन शहीद जो रूह अॻे ई इन जिस्म मां निकिरी पुनल रब जे दरबार में हाज़िर थींदो आहे। सुभान अल्लाह। आओ न दा उहा रूह जेके आहिनि तुंहिंजा मुंहिंजा आलमनि जा हाफ़िज़नि जा जाहिलनि जा जॾहिं रूह निकिरंदो त उहो तदरीजन सफ़र कंदो आहे, पहिरें आलम अरवाह में, पोइ जन्नत में, पोइ जन्नत जे आला मक़ाम में, पोइ मथे अर्श ताईं पहुचण में बि रूह खे वक़्तु लॻंदो आहे। पर मिठो मोहम्मद फरमाए त जेको रब जे राह में न सिर कटराईंदो आहे उन जे लाइ पर्दा परे थी वेंदा आहिनि, दूरियूं ख़तम थी वेंदियूं आहिनि, उन जे रत जो कतरो पट ते न किरंदो त ख़ुदा जे दरबार में हाज़िर थी वेंदो। ॻाल्हि आयव सम्झ में? मता जो दुर्गा ॻाल्हि कयईं, अचो महबूबन करीमन जी हदीस पाक आहे सहासिता में किताबुल जिहाद में हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह साईं खां रिवायत आहे, पर तूं दुरूद शरीफ पढ़ त मां तोखे ॿुधायां। अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व सुहाबिही व आल बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। थका त न आहियो न अञा? अज़ीज़ भाउ, बस अॼु इहो फ़ैसिलो कर त तुंहिंजे हिन हाज़िरीअ जो जेको रिश्तो नातो ताल्लुक उहो मिठे मोहम्मद करीम ऐं हुसैन सोणे जे दरबार सां ॻंढियलु आहे। जॾहिं न कंढींदे त पोइ तोखे गर्मी असर न कंदी, पोइ तो ते बदमज़हब असर न कंदो, पोइ तो ते पराया कॾहिं बि कोन छाइबा।
पर यो कॾहिं जॾहिं तार मुस्तफ़ा सां ॻंढियल हुजे पोइ तूं दीवानू थी पवंदे। छा थी पवंदे? कंहिंजो। मुंहिंजो ख़्यालु आहे त तोखे हिकिड़ो शेर ॿुधायां हाजी सफ़र जो, ईअं न। ओ लगी तुंहिंजी तार आजन खे, सुभान अल्लाह। दुनिया में से दीवाना लगी तुंहिंजी तार आजन खे। सुभान अल्लाह। गॾु कोन पढ़ायो, गॾु कोन पढ़ायो, पढ़ाईंदो। ओ लगी तुंहिंजी तार आजन खे, दुनिया में से दीवाना लगी तुझी तार आजन खे। ओ असहाबी पहिरियों नंबर, असहाबी पहिरियों नंबर, प्यार में हा परवाना लगी तुझी तार आजन खे। जे ॾाढियां सुभान अल्लाह जो त हिकिड़ो हिन जो बंदि अहिड़ो आहे जेको किरोड़ जो। सुभान अल्लाह। जेतिरी जमात आहे एतिरो आवाज़ कोन्हे। यूसुफ ले यारो हुई हिकड़ी ज़ुलेखा हैरान, यूसुफ ले साईं हुई। सुभान अल्लाह। ओ महबूब ले मुल्क चरियो, ओ महबूब ले मुल्क चरियो, मलाइक भी मस्ताना लगी तुझी तार आजन खे। अजीज भाई तू मोहम्मद जो दीवानू आ, हुसैन सुने जो दीवानू आ, मुस्तफ़ा जे असहाबन जो दीवानू आ। हलिया त मुझे मिठे मोहम्मद जे हिकिड़े असहाबीअ जी तोखे ॻाल्हि ॿुधायां। नालो अथसि जाबिर बिन अब्दुल्ला। फरमाए थो उहद जे मैदान में मुंहिंजो बाबो शहीद थी वियो। नालो अब्दुल्ला बिन आमिर बिन हराम। अजीज भाउ चए थो त जॾहिं वफ़ात करे वियो त काफ़रनि शहीद त कयुसि, सिरड़ो त लाथाऊंसि, बाज़ू कटियाऊंसि, पर मुसलो कयाऊंसि। हे चप, हे नक, हे कन इहे बि कटे छॾियाऊंसि। पोइ मुंहं ते परदो पियल होसि, मुंहिंजो बाबो हुयो। मां वरी वरी बाबे जो परदड़ो लाहे ज़ियारत थो कयां। दिलि ॾुखो जी पई त बाबो शहीद त थी वियो, पर मुसलो लॻो पियो आहे त मूंखे मोहम्मद मिठो सॾु थो करे। केर थो सॾेसि? मोहम्मद करीम। राजा जो केर? महबूब। या जाबिर अला उखबिर का, ओ जाबिर दे मुंडे निहार, तोखे मां मोहम्मद अहिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां जो अॻे न ॿुधी हूंदे। साईं मूंखे ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि आहे त मिठो मुस्तफ़ा थो फरमाए, ओ जाबिर तुंहिंजे बाबे सां बिना पर्दन जे, बिना वहीअ जे, बिना ख़्वाब जे अॼु रब ईअं पियो ॻाल्हाए जो पर्दो कोन्हे, होॾे रब थो ॻाल्हाए, तुंहिंजो बाबो अब्दुल्ला पियो ॿुधे। सुभान अल्लाह। मां उहो पर्दो कोन्हे साईं, पर्दो कोन्हे बिल्कुलु। ॻाल्हाइनि पिया ॿई पाण में, पर्दो कोन्हे साईं। पोइ छा थो रब चए मुंहिंजे बाबे खे? अबा मिठे मोहम्मद खे सॼी काइनात जो इल्मु आहे न। ओ जाबिर चएसि पियो अल्लाह रब्बुल इज़्ज़त त अब्दुल्ला अॼु जेकी वणई सो घुर त मां ॾिए। हेॾे तवजह कयो या थड़ पथड़ छॾियो न हाणे। अजीज भाउ जाबिर साईं छा थो बाबे खे रब चवे? रब तो फरमाए त अब्दुल्ला जेकी चई सो ॾिए। ॻाल्हायो छा? जेकी चई सो ॾिए। साईं हाओ तो बाबो छा थो घुरे? जन्नत। तवजह कजा, जन्नत न न। ओ जाबिर तुंहिंजो बाबो तो चएसि त मालिक मिठा कब्र जो अज़ाब त मूं तां उहो ई माफ़ थी वेंदो, जन्नत जा मकाम त माणी तुंहिंजो मिठे मोहम्मद जे दामन में हथ विझी कलमू पढ़ियो अथमि, शहीद थियो आहियां। पर मालिक जे मूंखां पुछींदो त छा थो घुरी त महिरबानी कर मूंखे वरी जेरो कर।
छा कर वरी मां शहीद थिया वरी काफर मुंहिंजा चप कटन सिर कटन नक कटन कन कटन वरी मां मरा वरी जेरो थिया वरी शहीद थिया वरी जेरो थिया 10 दफ़ा तुंहिंजो बाबो ईअं चवंदो रहियो आहे रब थो पुछे त जन्नत नथी वणेई साईं वणे थी पर शहीद थियण इन करे थो वणे जो मुंहिंजे रत जो कतरो ज़मीन ते न किरियो त रब तुंहिंजे दरबार में पहुची वियो आहियां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हक चार यार। हाणे तव्हां फ़ैसिलो कयो त शहीद जी माना छा थी किथे ॾाढा चयो किथे हिकिड़ी माना आया ॿी माना आया आहे त नबी साईं फरमाईंदा त जॾहिं शहीद शहीद थींदो आहे किरंदो आहे पट ते रत जो कतरो हुन जो न किरंदो आहे त लखे मलाइक लही ईंदा आहिनि उन्हनि जे हाज़िरीअ में उन्हनि जे झुरमट में उन्हनि जे ॼञ में उहो रूह इन शहीद जो रब जे दरबार में वञी हाज़िर थींदो आहे। ओ या लखन मलाइकन जी हाज़िरी जो थिए थी इन निस्बत सां शहीद खे शहीद सॼो वेंदो आहे। ॻाल्हि सम्झव पर हाणे हिते तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो ॿुधायां ॿुधंदे त दिलि ठरी पवंदे मुंहिंजा अज़ीज़ भाउ हुसैन सोने जो त थींदो ई कोन न एॾो मुस्तफा जो प्यारो नवासो आहे उन जे शान में हिकिड़ो मनाक़िब ॿुधायां थो दुरूद शरीफ़ पढ़ त अर्ज़ करियां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। जनाब अबू हुरैरा खां रिवायत आहे हिकिड़े दफ़ा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी मां निकिरी ऐं ॿाहिर बाज़ार मदीने जे में हलनि था हुसैन सोणू नंढड़ो हुयो जीअं मुस्तफा खे ॾिठाई तीअं डुकंदो आयो मुहम्मद करीम जे कदमनि ते कदम खणी रखियाई अदा छा रखियाई हदीस जा लफ़्ज़ ॿुध कदमा अला कदमिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बई पैर मुस्तफा जे पेरनि ते त नबी पाक उन जा बई हथड़ा थो वठे फरमाए थो त पुट हलिया त मां तोखे रांदि खेॾायां तरक फ़ौकल ग़ुलाम ओ हुसैन तुंहिंजे पेरनि जी जाइ इहा कान्हे जिथे मुहम्मद जा पेर आहिनि पर इहे पेर मथे खणंदो आहे मथे चढ़ंदो आयो चढ़ंदो आयो तव्हांजो अबू हुरैरा तो फरमाए हुसैन सोने जा पेर मिठे मुहम्मद जे सीने ते हुया हुजूर फरमायो पुट अज जेको आहे सो इक्शफाक पंहिंजे वात मुबारक खे खोल नाना छाजे लाइ पाण फरमाया हूं त पुट बीठो त मदीने में आया हाणे तुंहिंजा कदम मुंहिंजे सीने ते आहिनि पर यार ॻाल्हि ॿुधी थी मां करबला ॾिसी रहियो आहियां उञोयल हूंदे बुखोयल हूंदे घोड़ा कुत्ता बिला पाणी पीअंदा तो ते पाणी बंदि हूंदो 3 ॾींहं पूरा करबला में वुज़ू लाइ पाणी न पीअण जे लाइ न अॼु वात खोल त मां मिठो मुहम्मद ज़ुबान पंहिंजी तुंहिंजे वात में रखां चूसे ड्राइव कर अज मुझी ज़ुबान चूस पोइ मुझी लोली याद कजा इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मस्साबिरीन एड़ी ज़ुबान तो चूसराए जो वरी उन ही कान लगंदे सब्र कजा नमाज सा मदद वठ जा करबला में मुझे दीन ही कुरान जो बोल बाला करे अचजा। अबू हुरैरा तो फरमाए त एडी मोहब्बत हुई मुस्तफा जी हुसैन सोने सा जो ॿियो दफ़ो मां नबी सही जे कढ पियो अचां चुमियूं थो ॾे उनखे मुस्तफा झोलीअ में थो विहारे त मां थो अर्ज़ कयां त या रसूल अल्लाह तू रहमत लिल आलमीन त आहीं पर हेड़ो प्यार त तो कंहिंसां कोन कयो हे मिट्टीअ सां भरियल हे लीड़न हाणू ही मिट्टीअ सां खाक आलूद हिन खे ईअं तव्हां एॾो प्यार था कयो त हुजूर जे अखियुनि मां ॻोढ़ा तरी आया ओ अबू हुरैरा ॻाल्हि न पुछ मां हिन सां इन करे थो प्यार कयां जो मां हिकु ॾींहुं ॾिठो हुयो त हिन नंढड़े जो मुंहिंजे हुसैन सां प्यार हुयो
मदीने जी खटी आ मुझो हुसैन वञे पियो ई पोयां हवा हणंदो थो वञे कॾहिं हुन जे कपिड़नि खे थो चुमियूं ॾिए कॾहिं हुन जे कदमनि खे थो चुमियूं ॾिए कॾहिं हुन जे हथनि खे थो चुमियूं ॾिए ही इन करे थो मूंखे वणे जो हिन जो हुसैन सां प्यार आहे अॼु मां दुआ थो कयां मौला मुझो हुसैन सां प्यार आहे जेको वरी हुसैन सां प्यार करे उन सां तू भी प्यार कर मां मोहम्मद भी प्यार करियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह कंदे न उन हुसैन सोने सां प्यार अजीज भा ओ एडे शान वारो हिकड़ी हदीस पाक आ त मां वखे अर्ज कई न साईं मांखे उठ दे मिट्टी जो ठाहे त मां उनखे डुकायां खेॾायां पाण फरमायूं त मां उठ मिट्टी जा न ठाहींदो आहियां बाक़ी अहिड़ो उठ थो ॾिए जो अहिड़ो उठ कंहिंखे क़यामत ताईं मिलंदो ई कोन को नाना लाड़ी उठ काढ़ो उठ कवाट तोड़ो ढाटी कहिड़ो उठ ॾींदे त साईं तो फरमाए त हलिया मुंहिंजे कुल्हे ते सवार थी मां मोहम्मद तुंहिंजो उठड़ो आहियां ओ नाना आओ पर महार काने त साईं ना फरमाए त मुंहिंजे जुल्फन में हथ विझ हजरत सैयदना अमीर उमर तो फरमाए मां अखियुनि सां ॾिठो हुसैन सोनू जंहिं पासे जुल्फन खे छिबी ॾिए मोहम्मद ओॾा ही मुंहुं फेराए छॾे नाना महारत मिली वई पर उठड़ा आवाज कंदा आहिनि झुमर भी हणंदा आहिनि तूं गड़गड़ाई भी नथो हजरत अमीर उमर तो फरमाए रब जो कसम आ मिठो मोहम्मद गोदा भञी हथ हेठि रखे गोडनि सां सुभान अल्लाह छा थियो बेटा जिक्र कयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा बुलंद आवाज से ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजीज भा एडो नाज़नीन सुनू खुदा पाक जो कसम आए वरी जे तकलीफूं ॾिसंदे त हद ॻाल्हायो आहे कि न अजीज भा ही वो जवान टाइम थोरो आहे न करे हलिया त करबला जे मैदान में वठी हले हजरत हुसैन सोनू आयो आहे करबला जे मैदान में हुकूमत जे लाइ न ॻाल्हायो हुकूमत जे लाइ ए हाणे घणा ख़ारजी आहिनि उन्हनि किताब छापिया इक़्तिदार जी जंग हुई अबा इक़्तिदार जी जंग हुजे हा त हुसैन 72 ॼणा वठी अचे हा बचड़ा आणे हा नंढड़ो असगर आणे हा आर्याणियूं आणे हा न ये इक़्तिदार जी जंग न हुई हीअ हुसैनियत ऐं यजीदियत जी जंग हुई हीअ हक़ ऐं बातिल जी जंग हुई ही क़यामत ताईं यजीदियत खे शिकस्त ॾेई हक़ जो बोल बाला करणो हुयो मैदान में जॾहिं आयो आहे खुदा पाक जो कसम आहे 9 जो ॾींहुं आहे शाम जो 10 जी राति आहे अबा छा जी रात आ इमाम हुसैन सुनू मुसल्ले ते आ पोया जमात वेठी आ त पंहिंजे पुट खे सॾु करे हज़रत इमाम अली अकबर खे थो चए त अली अकबर सोना हलिया हथ में तलवार बाबे हैदर जी थो ॾिए चेल में खातून जन्नत जी चादर थो ॿधाए नेज़ो अमीर हमज़े जो हथ में थो ॾिए पुट वञी करबला जे मैदान में चक्कर हणी आ सीआईडी करे आ त यजीदी छा था चवनि बाबा मां वञा अकेलो को उथी पए यजीदी 50 50 ॼणा
तो हुसैन सुनो फरमाए तो शायद मुझू लोलियूं तोखे न मिलियूं आहिनि, मुझो रत तो में ना है, खातूम जन्नत जो तो में खीर ना है। बाबा हाओ मां गाल समझा थो, पर मां मोकल वठण थो चाहियां, मां हिकिड़ो ई काफ़ी आहियां, भली 50,000 हुजनि, पर बाबे जी मोकल हुजे त जे यज़ीदी उथी पवनि त उन्हनि जा सिर लाहे जहन्नम में बि अॻो पोइ पहुचायो अचां। पुट न अञा तबल जंग जा न वॼा आहिनि, अञा तोखे जंग जी मोकल न आहे, वञी ॾिसी आ त को आहे छा था चवनि, कहिड़ियूं ॻाल्हियूं पयूं हलनि। मुंहिंजा अज़ीज़ भाउ हेॾे तवजो कजा। इमाम अली अकबर आयो, ॾिठाई त दुल्हन में, ॻाइण में, शराबनि में, भंकुनि चरसनि में, नशनि में मस्त लॻा पिया आहिनि। अबा हाणे बि हुबदारनि जो इहो ई हाल हूंदो आहे न, ॻाल्हायो नथा बा त शक अथव। बेशक न मस्जिद, न कुरान, न ज़िक्र। मुंहिंजा अज़ीज़ भाउ ख़ुदा जो कसम आहे, हुसैन सुणे त 10 जे राति बि क़ुरान जूं लोलियूं ॾिनियूं, ज़िक्र जूं लोलियूं ॾिनियूं हुयूं, सलात जूं लोलियूं ॾिनियूं हुयूं। अकबर सोणू आयो, चकर हणी हाणे मोटियो आहे, मोटे थो, रस्ते में आयो त हिकिड़ी औरत आहे जेका पर्दो पायो वेठी आहे, सॾु थो करेसि, ओ माई सावा केरु पराई आया पंहिंजिया, महिरबानी करे पर्दो लाइ मूंसां ॻाल्हाए, पंहिंजिया कि न पराईया, कई यज़ीदी लथा पिया आहिनि, सीआईडी त न करणु आई आहे, जल्द कर ॻाल्हाए। मगर औरत नथी ॻाल्हाए त इमाम अली अकबर थो फरमाए, तोखे ख़बर आहे मां बि कोई आम माण्हू न आहियां, उन हुसैन जो बचड़ो आहियां, जंहिंखे मिठो मुहम्मद हरड़ियूं घुराए ॾींदो हुयो, जंहिंजो उठड़ो मुस्तफ़ा बणिजी पवंदो हुयो, जंहिंजे झूले खे जिब्रील झुलाईंदो हुयो, लोॾींदो हुयो, मां उहो हुसैन आहियां। इशारो कंदो आहियां त हर शइ झुकी पवंदी आहे, लड़ी पवंदी आहे, केरु माई महिरबानी कर ॻाल्हाए, न ॻाल्हाईंदे त मां दाज़मन कदम खणंदुसि, तलवार ॿाहिरि कढंदुसि। वरी ॿुधाए रब जो नालो अथई, केरां किथां आई आहे। टियों दफ़ो जो चईं मां इमाम अली अकबर आहियां, त तारीख़ में चए थो त औरत रोई चवे थी त पुट मां धारी न आहियां, मां पराई कान आहियां, मां सीआईडी कान आहियां जो सीआईडी करण आई हुजां। ओ मां तुंहिंजे ने हुसैन सोणे जी अम्मा ख़ातून जन्नत आहियां, पहिरें उघाड़े आई आहियां मदीने खां, मूंखे ख़बर पइजी चुकी आहे त सुभाणे मुंहिंजा कूंद करबला में कुसंदा, उन्हनि जा लाश घोड़ा लताड़ींदा, असगर जे निड़ीअ में तीर लॻंदो, अकबर तुंहिंजो जिस्म टुकड़ा टुकड़ा थी वेंदो। सकीना साइण जी निड़ी आली न हूंदी, सुकल हूंदी, आई है त मता हुसैन डोरा पोड़े तो जी जलमा, तू त जन्नत में आ, मदीने में आ, बचड़न के विसारे छड़ी, उताई निकल जे बुहारे जी गोला कंद, किथां बुहारो मिली वञे त बुहारो ॾेई करे जो करबला जे मैदान खे साफ़ करिया, मुंहिंजो बचड़ो हुसैन किरे न कंडो न लॻेसि, पत्थर न लॻेसि, ईज़ा न चेसि, गुलाब जो गुला। रब करीम जो कसम आहे, ख़ातून जन्नती फरमाए त पुट पर कंहिं मूंखे उम्मतियाणी बुहारो न ॾिनो अथई। हर का चवे त असां वटि बुहारो काॾो आयो, मूंखे सुञाणनी न। पुटड़ा हलिया त मां पंहिंजो पर्दो लाहे पंहिंजे ज़ुल्फनि सां बुहारो थी ॾियां, चवे थी त करती थी मुँह सर से ज़मीन करबला की साफ, कहती थी सर कटेगा इस जा हुसैन का। ओ पुट हिन जाइ ते सुभाणे मुंहिंजो हुसैन कूंद कुसंदो, हिते अली अकबर तुंहिंजो लाश हूंदो, हिते असगर नंढे जो लाश हूंदो, हिते अब्बास जा बाज़ू कटबा। ख़ुदा पाक ॾिसे थो मुंहिंजा अज़ीज़ भाउ त अकबर साईं बि रोई वेझो थियो आहे, मगर ख़ातून जन्नत गुम थी वञे। हज़रत इमाम अली अकबर आख़िर मां ॻोढ़ा ॻाणींदो सुणे हुसैन जे दरबार में पहुची थो वञे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे हुसैन, नारे पीर। अज़ीज़ भाउ कसम थई रब जो ॿुधाए तो कहिड़ो वक़्तु हूंदो जॾहिं ख़ातून जन्नत आई हूंदी करबला में। ॻाल्हायो मुंहिंजा अज़ीज़ भाउ, आयो आहे सुहिणो इमाम अली अकबर,
तो हुसैन सुनू तो पुछेस हेडे तवजह कयो बचड़ा छा दिसी आए ओ बाबा बियूं त गालियूं तो के पोइ थो बुधाया हलिया सूरन जी गाल बुध दादी अम्मा खातून जन्नत साइण भी आई आ तुझे इंतजार में आ तो हुसैन सुने जे अखिर मां लुड़क वही पिया उथी तो बीए पुट मोहम्मद जी बचड़ी ते आओ साईं पंहिंजे रहे सां पंहिंजे जुल्फन सां मैदान पे बुहारियई चवंदी वई आ त मां भी दुआ थी घुराव त सुभाणे रब कंदो कामयाबी तव्हांजी थींदी अजीज भाउ हेड़ा हान्या थियन बुरे हिन बंभोर में अजीज भाउ यजीदी भी छिदा थियल हुया नशे में मस्त हुया अलूटन में हुया दूल गाइण शराब ज़िनाऊं सुबुह थींदो वियो आ तबल वजंदो वियो आ हिकड़े पासे यजीद जो लश्कर आ ॿिए पासे मुंहिंजे मोहम्मद जे महबूब हुसैन जे लश्कर जूं कतारूं आहिनि हलिया ते हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधाए छॾिए मुंहिंजा अज़ीज़ भाउ हुसैन सुणू पर आई आयो आहे खेमन में किथे ॾाढियां चयो किथे आयो पर आई चए थो ओ मुंहिंजी कुंवार ओ मुंहिंजी सुणी बीबी शहरबानू साइण मूंखे ख़बर आहे त तूं ईरान जे शहनशाह जी पोटी आहीं नौशेरवान जी पोटी आहीं बादशाह जी धीउ आहीं ओ अमीर उमर थोरो करे तुझो निकाह मां हुसैन सां करायो हुयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अबा निकाह हुसैन सोने सां कंहिं करायो शहरबानू साइण जो ॾाढियां ॻाल्हायो कंहिं खुदा जो कसम जॾहिं कैद थी आई त बानी थी आई बानियूं जेके जंग में जेको आहे सो कैद थी ईंदियूं आहिनि उहे गनीमत जो माल आहे विरहायो वेंदो आहे हर को चवे त शहरबानू चंड जहिड़ी आहे मूंखे मिले ओ अमीर उमर जो बचड़ो अब्दुल्ला उन चयो त मां बि वक़्त जे ख़लीफ़े जो बचड़ो आहे मूंखे मिले मगर अमीर उमर तो फरमाए त न हे शहनशाह जी पोटी आहे मिलंदी बि उन खे जेको मुहम्मद जो शहज़ादो आहे बाबो जेको निकाह अमीर उमर पढ़ियो हूंदो मूंखे कसम दई खुदा जो ॿुधा त हक़ जो हूंदो न मोहबत ऐं प्यार जो हूंदो न अरे उन अमीर उमर खे कहिड़ो घटि वधि ॻाल्हाए तूं वरी वञी उते थधा मिठा पाणी पी उन्हनि सां जेको आहे सो हथो हथ में मिलाई मुस्लमान चइबे खुदा जो कसम उहो थई अमीर उमर नबी तो फरमाए त इन्नल्लाह यंतिक अला लिसान उमर ओ अमीर उमर जॾहिं तूं ॻाल्हाईंदो आहीं त ज़ुबान तुंहिंजी हूंदी आहे मगर उन ते ॿोलण वारो रब हूंदो आहे ॿी हदीसात उमर सुण जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो रब जे दरबार में नबी बि ईंदा वली बि ईंदा शहीद बि ईंदा सालिह बि ईंदा मगर मुंहिंजो रब कुर्सीअ तां उथी पहिरां सलाम तो अमीर उमर खे कंदो आओ न तॾहिं आला हज़रत सुणंदो फरमाए फारिके हक़ो बातिल इमामुल हुदा सुभान अल्लाह गॾु पढ़ायो फारिके हक़ो बातिल इमामुल हुदा उस उम्र की अदालत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम वो उम्र जिसके अदा पैशे दस कर नबी तो फरमाए त अमीर उमर जे दुश्मन ते क़यामत जे ॾींहुं जहन्नम मस्त थी पवंदो अल्लाह अकबर छा थी पवंदो मस्त ॾाढियां चयो छा थी पवंदो गॾु पढ़ा जा वो उमर जिसके अदा पैशे दस कर उस खुदा दोस्ते हजरत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में
हिदायत पेरा खू सलाम। ॻाल्हि यादि अथई कंहिंजी, मुंहिंजो हुसैन सुणू आयो आ ख़ैमन में, ओ शहरबानू साइण तो मूंसां ॾाढा ॾुखे ॾुखे वक़्त में साथ ॾिना। तूं सोन जे प्यालनि में पाणी पीअण वारी, तुंहिंजे अख छिंभ में किसरा जे कोट में महल में हज़ारे बानियूं जॾहिं तुंहिंजी अख लड़ंदी ओॾाहीं बानियूं लड़ी पवंदियूं हुयूं। तूं वॾे शहनशाह जी थी आ, पर मां हुसैन जे दरवाज़े ते आहीं त शहज़ादी न पर बानड़ीअ जो ऐलान कई त हुसैन मां तुंहिंजी बानड़ी आहियां। तो वॾी वफ़ा कई, पर महिरबानी कर अॼु मां दिलि सां तोखे मोकल थो ॾियां त ही नंढड़ो बचड़ो इमाम अली असगर बि खण, बचड़ा बि वठ, ही कातिल आहिनि त मुंहिंजा। महिरबानी करे तूं ईरान हली वञ या जेॾे वणई मदीने हली वञ, मके हली वञ, मां तोखे तकलीफ़ नथो ॾियणु चाहियां, ख़ुशीअ सां तूं मोकल ॾे। त शहरबानू साइण रोई कदमनि थी किरी थी वे त वाह वाह क़िबला हुसैन, तुंहिंजी मर्ज़ी आहे त क़यामत जे ॾींहुं मूंखे ख़ातून जन्नत ॾोरा पोइ ॾिए त ओ शहरबानू मुंहिंजे बचड़े हुसैन खे अकेलो करे छॾी। मिठो मोहम्मद मां हुनजी नो आहियां, मूंखे क़यामत जे ॾींहुं मुस्तफ़ा बाकुर न पाए, हैदरे करार मूंखे मयार ॾिए। न न साईं, मां बि सिर ॾींदसि, बचड़ा ॾींदसि, पर तो हुसैन जा कदम छॾे परे कान थींदसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अजीज भाउ, हिक हिक खे साईं चवनि था, मगर साथी चवनि था त न असां जेको आहे सो हेॾे होॾे न थींदासीं क़िबला, सिर कटराईंदासीं मगर तुंहिंजे दामन मां हथ कोन कढंदासीं। मुंहिंजा अजीज भाउ, हलंदे जंग शुरू थी वई आहे, हेॾे बि माण्हू मरंदा रहिया आहिनि, यज़ीदनि जे पासे हेॾे शहीद थींदा रहिया आहिनि। तव्हांजो हलंदे हलंदे मिठे मुहम्मद करीम जे नवासे वटि बाक़ी चंद माण्हू वञी आंगुरनि ते ॻणण जला रहिया आहिनि। पर यार उन्हनि जी बहादुरी ॿुधजा, हलिया तोखे ॿुधायां, ॿुधंदे न अज़ीज़ भाउ, कहिड़ी तो तोखे ॻाल्हि ॿुधायां। हेॾे उञ हुई, बुख हुई, पाणी न हुयो। हज़रत इमाम हुसैन आली मकाम जो भाउ हज़रत अब्बास अलमबरदार वो अचे पियो त नंढड़ी 5 सालनि जी न्याणी सकीना साइण हुसैन जी प्यारी न्याणी आहे। ॿार निकिरी चएसि त चाचा मूं ॿुधो आहे त असीं कौसर जा मालिक आहियूं, क़यामत जे ॾींहुं मुहम्मद उञोलनि खे ढव कराईंदो, पाणी पियारींदो। अञा कंहिंखे उञ लॻंदी त मुस्तफ़ा अॻे ई प्यालो खयो बीठो हूंदो। चाचा ईअं त कोन थींदो आहे त कास में कौसर जा बचड़ा उञोयल हुजनि, हेॾे त न्यार ज़बान सुकी वई आहे, निड़ी आली कान्हे। ख़ुदा जे वास्ते अॼु त को पाणी प्यार त क़यामत जे ॾींहुं मिठे मुहम्मद जे दरबार में मां तोखे सॾु कयां। चाचो करे न, पर मुस्तफ़ा खे चवां थो महबूब भई तुंहिंजे बचड़नि जे दरवाज़े जो साकी अब्बास आयो अथई। त हज़रत अब्बास सुणू तलवार में हथ थो विझे, बबर शेर आ, पग थो पाए, नेज़ो थो खणे, खोद थो मथे में विझे। त हुसैन सुणू डुकी आयो त अदा केॾे थो वञी, अदा ओॾो थो वञा जेॾे तुंहिंजा साथी शहीद थिया आहिनि। अहिड़ा ज़ुल्म त कोन ॾिठासीं जो मूंखे नंढड़ी सकीना साइण बि मयार ॾिए। अदा हाणे मां कोन मोटंदो सां, महिरबानी कर मूंखे मोकल ॾे। खली खणी थो वञा, पाणी पियारींदुसि, मन तुंहिंजे बचड़नि जी नौकरी ॾियां त क़यामत जे ॾींहुं तुंहिंजे दरवाज़े जो साकी थी सॾिजां। हुसैन सुणे फरमाया त अदा तूं भाउ आहीं, मां केॾो हींअर हैदरे करार आणींदुसि जो तो जहिड़ो भाउ मूंखे ॼणे ॾींदो। केरु मुंहिंजे लश्कर जो झंडो खणंदो, केरु आहे जेको मुंहिंजे लश्कर जी अॻुवाणी कंदो। त साईं फरमाए थो दादा मोकल ॾे, इंशा अल्लाह सिरीअ में साहु हूंदो त तोसां गॾु आहियां, पर जे कटिजी वियुसि तॾहिं बि हुसैन तोसां क़यामत ताईं गॾु आहियां। अदा भला पोइ महिरबानी कजा, अगराई कान असीं कंदा आहियूं, असीं मुहम्मद जा बचड़ा आहियूं। पहिरियों उन्हनि खे वाइज़ कजा, चइजा त पाणी पियारियो, जे न पियारनि त पोइ तूं ॼाणी त हू ॼाणे। हज़रत अब्बास मश्क खणी, खली खणी, घोड़े ते चढ़ी, तलवार खणी मैदान में आयो आहे। ख़ुदा जो कसम आहे, तारीख़ शाहिद आहे त जंहिं पासे वञे उन पासे यज़ीदी ईअं डुकनि जीअं रिढुनि खे बघड़ डुकाईंदो आहे, जीअं रिढुनि खे शीर डुकाईंदो
ॾुकाईंदो आहे। जंहिं पासे वञे को मुक़ाबले जे लाइ तयारी न थिए, पाण तलवारनि सां सफ़ू चीरींदो, तव्हांजो फुरात में वञी पहुतो आहे। या रसूल अल्लाह, हक चार यार, वाह हुसैन, या अली। अजीज भाउ, जॾहिं इमाम हुसैन जो भाउ फुरात में पहुतो, घोड़े खे लाथाई, खली भरे बस कयई। ख्याल आयसि त अब्बास 3 ॾींहं गुज़री विया आहिनि, पाणी न पीतो अथई, बुक भरे पाणी जो मथे थो खणे। मुंडे निहारियो, छा कयई? जॾहिं वात जे वेझो आयो आहे त सकीना साइण जी उञ यादि आयसि। चवण लॻो, ख़बर न आहे खली पहुचंदी अलाए न, मता मयारी थी पवां। मुहम्मद जे बचड़नि, ख़ातून जन्नत जे बचड़नि पाणी न पीतो आहे, मां कीअं पाणी पिया? ओ भरियल बुक चपनि ते आयल छॾे थो ॾिए। घोड़े खे चवंदो, दा घोड़ा तूं त महिरबानी करे पाणी पी, तोखे लड़णो आहे, हिन जिहाद में हलणो आहे, डुकणो आहे, लुख पई लॻे, उञ तोखे सख़्तु लॻी हूंदी त घोड़ो ॻाल्हाए थो, सुणा बात तुंहिंजी मर्ज़ी आहे त क़यामत जे ॾींहुं मूंखे ख़ातून जन्नत में यार ॾिए। ओ पेटी घोड़ा, तो त पाणी पे पीतो, मुंहिंजा बचड़ा उञोयल हुया। सकीना साण पाणी कोन पीतो हुयो, असगर जूं अखियूं दरा ॾेई वियूं हुयूं। अकबर सुणू उञोयल हुयो, मुंहिंजे हुसैन दिलबर बि पाणी न पीतो हुयो। साईं, शायदि तुंहिंजी सोबत मूंखे न मिली आहे, तूं मूं ते सुवार न थियो आहे, मूं ते पाणी पीअणु हराम अथई, मां कोन पियंदो सा, तुंहिंजे दरवाज़े जो जानवर आहियां। तॾहिं नबीअ फरमायो त वल सहबतुन तासुरुन वलो कान सातन, हिकिड़ी घड़ी बि कंहिंसां सोबत कंदे त उनजो बि असर थींदो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे हुसैन, जमात अहले सुन्नत। अजीज भाई रे तवज्जो कजा, हेरे घोड़ो आहे जानवर घर जो। ख़ुदा पाक जो मां खली खणी जो ॿाहिरि निकितो त होॾे सकीना साइण जे क़ाइदा ख़ुशि थी विया, मुबारक थी ॾिए थो, बाबा हुसैन मुबारक अथई, चाचो बाज़ खली खयो थो अचे, पाणी पियारींदो, वुज़ू साड़ींदासीं, क़ुरान जूं लोलियूं ॾींदासीं। मगर अॻिते जो आयो आहे त यज़ीदनि में कोहराम अची वियो, वारो कयो, ॿाहूं पंजोसि, तलवार हणी करे सिर लायोसि, घोड़े खे ज़ख़्मी कयोसि। जे अब्बास जो पाणी खणी खेमे में पहुतो त हिकिड़ो यज़ीदी बि दुनिया ते न रहंदो। हेॾे तीर, हेॾे तलवारियूं, हेॾे मथां बरछूं, हेॾे नेज़नि जी बरसात, हिक ॿिए जे पुठियां तव्हांजो हिकिड़े शकी अज़ली अबदी तलवार हई त बाह मुबारक कटिजी वई त वड़े बहादुर अब्बास उहा खली खणी वरी ॿिए बाह जे मथां थो रखे, वरी ॿिए पासे तलवार हईया, बाज़ू कटिजी वई आहे त झट ॾेई करे खलीअ खे जेको आहे सो चक में थो खणे, चक में विझी चयो थो, घोड़ा जल्द कर, डुकंदो हल, रत वांदी थी वञे, बदन मां साह निकिरंदो थो वञे, यार जल्दी कर, हली पहुचूं, पाणी प्यारियूं, मुहम्मद जे दरवाज़े जा साकी सरजूं। जो मौत अचण वारी आहे, इज़राइल ला मारा पियो ॾिए, मगर हिकिड़े हरामीअ नेज़ो हयो, नेज़ो हणी उन खलीअ खे फाड़े विधाई, खलीअ मां बि पाणी सभई वही वियो। अज़ीज़ भाउ, तलवारियूं लॻंदियूं रहियूं, हज़रत अब्बास पट ते आयो आहे त सॾु थो करे त या अखा, या अखी हुसैन इब्न अली, अदरिकनी अदरिकनी, ओ सोना हुसैन, हाणे जल्दी आ, मता मुंहिंजो लाश जेके आहिनि से यज़ीदी खणी वञनि। हुसैन सोनू आयो आहे, अचे थो, पंहिंजे भाउ जो लाशूं ॿार खणी झोली में थो रखे, ॻाल्हाए थो, मगर भाउ जवाब नथो ॾिए त हुसैन तो फरमाइश त दा, शायद जुबान बंद है जो लब खोलते नहीं, हम रोते आए हैं तो अब बोलते नहीं। अदा मूंसां ॻाल्हाए,
मेहरबानी करे अखियूं पटे मुंडे हिकिड़ो दफ़ो निहार त सही त अब्बास साईं रोई चयो दादा छा करियां लाचार आया अखियूं रत सां भरिजी वियूं आहिनि कीअं अखियूं पटिया त हुसैन सुणू पंहिंजे जुबे मुबारक खे खणी रत उघण जी थो करे त अब्बास सुणू दादा हुसैन मेहरबानी करे जुबे सां रत मुंहिंजो न उगजा मता क्या मजे दी मेड़े आप थी पोआ त मां तुंहिंजो जुबो मुबारक ख़राब करे विधो हुयो ईअं न कर अलाह जे नाले मगर हुसैन सुणूअ जो रतू घंदो थो वञे अखियूं खोले थो निहारे थो खिले भी थो रोए भी थो त अब्बास सुणे के हुसैन सुणू फरमाए थो दादा खिली छाजे लाइ थो अदा खिला इन लाइ थो त मूं जहिड़ो को ख़ुशि नसीब हूंदो ई कोन जाउस तॾहिं बि तो हुसैन जे झोलीअ में जे हाणे वञा पियो रब ॾे तॾहिं बि तो हुसैन जी झोली में अदा रोई छाजे लाइ थो कि भला ॾिसां पियो त नानू मोहम्मद आयो आहे ख़ातून जन्नत आई आहे हसन सोनू आयो आहे सभई तुंहिंजे लाइ बि तयारु बीठा आहिनि तूं बि शहीद थी वेंदे न आर्यनि जो पोयां केरु आहे केरु हिननि खे मदीने पुॼाईंदो केरु मुस्तफा जे बचड़नि खे वठी वेंदो त हुसैन सुणू थो फरमाए दादा हिकिड़ी वसियत आख़िरी मुंहिंजी बि पूरी कर हाणे सदाईं मूंखे सॾु कंदो आहे त मुर्शिद हुसैन ओ साईं हुसैन ओ दिलबर हुसैन अज तो मुझे भाव करे सॾु कर त मूंखे ख़बर पए त मैदान में हैदर जो बचड़ो अब्बास भी हुसैन सां गॾु हुयो अदा मेहरबानी कर जी चवां अदा चओ त अब्बास सुणू रोई चयो दादा न न मां तोखे अदा करे सॾु न कंदुसि मुर्शिद चवंदो मां साईं चवंदो मां अबो चवंदो मां तूं ख़ातून जन्नत जो बचड़ो आहे मां बानड़ीअ मां पैदा थियल आहियां मां तुंहिंजे बानड़ीअ जो ॿार आहियां मां दवाई कोन कंदुसि त हुसैन तुंहिंजो भाउ आहियां अदा हा बाक़ी आख़िरी वसियत जॾहिं मुंहिंजो लाश खणी वञी त अकबर जे भरिसां न असगर जे न ऐं न मोहम्मद कासिम जे भर में न महिरबानी करे मुंहिंजो लाश परे रखजा मता सकीना साइण मूंखे डोरा पोॾे त चाचा तो त पाणी पी ड्रव कयो ओ फुरात में दरिया में लही करे तूं उञ उझाए आए पर मुंहिंजी उञ न उझाए मां बचड़ीअ जो मेणू सही कोन सघंदुसि शहीद ज़िंदा हूंदा आहिनि अल्लाह जे नाले मूंखे परे रखजा अंदर न खणी हलजा मगर हुसैन सुणू खणी आयो आहे सॾु करे चए थो त सकीना साइण तुंहिंजो चाचो अब्बास आयो अथई पाणी त तुंहिंजे लाइ कोन आंदई पर सिर बि कटरायो आयो अथई ॿाहिरि निकिरी तव्हां थी करे थो चाचा पाणी प्यार त हुसैन थो फरमाए त तूं साबिर जी धीअ सब्र कर इन अल्लाह मां साबिरीन अल्लाह सब्र करण वारनि सां गॾु आहे अज़ीज़ भाउ ख़ुदा पाक जो कसम ही हुसैन सुणू लाश रखे वरी अंदर आयो आहे तयार थो थिए त हेॾे फिरी इमाम अली अकबर सुणू आयो ॻाल्हायो केरु आयो ॾाढा चओ केरु आयो थका त कोन आयो हा ॾाढा चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़ीज़ भाउ अकबर सोनू जो आयो त सोनू हुसैन तो बचड़ा तूं कीअं तयार थी आयो आहीं बाबा मोकल वठण आयो आहियां ओॾो मोकल ॾे जेॾे चाचो अब्बास बाज़ू कटराए आयो ऐं नई मोहम्मद तुंहिंजा भाणे जा सिर कटराए आया कासिम घोट जा हथड़ा कटिया पिया आहिनि अब्दुल्ला कल्बी जेको नई शादी करे आयो हुयो कुंवार सां गॾु हुयो पाण त मैदान में निकिरी आयो पर कुंवार बि करबला जे मैदान में निकिरी आई हुई मोकल ॾे यज़ीदी मश्किरिन में पइजी विया आहिनि त मिठा मां उन्हनि खे उहे करतब ॾेखारे जो नानू मोहम्मद त मदीने में मरहबा चवई बाबो हैदर त मरहबा चवई पर अर्शन वारो रब भी चवई तो हुसैन मरहबा थई नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे तहकीक मुजाहिद भा टाइम थोरो आहे हेॾे तवजह कयो इमाम अली अकबर सोने चयो साईं मूंखे मोकल दे त पीउ छा थो चवेसि
पुट तू 18 सालन जो नौजवान हू बहु रसूलुल्लाह जी तस्वीर हम शिकले पैगंबर तुझा जुल्फ मिठे मोहम्मद वारा तुझू अखियूं मिठे मोहम्मद जड़ियूं तुझा हथ मिठे मुस्तफा जड़ा नक मुस्तफा जड़ो तुझी मर्जी याद मां तोखे मोकलिया यजीद ले जेको कूंद वने तो जो कुसी दो चे तुझी मर्जी याद मुके अंबर खातून जन्नत में यार दे त मुझे मिठे मोहम्मद जी शिकल भी मिट्टी में पेले छड़ाए अकबर जे मथा तीर पे हलिया अकबर सोनू मिट्टी में पेले थड़ियो उन जे मथा घोड़ा पे ढुकिया न न करे ये थियो ही कोने पर मां बाबो पोड़ो पो तू जानी त यजीदी जान न मुझा अजीज भा त हुसैन सुने अकबर बाबा ये कदे थियो त पुट जवान गैरतमंद बिठो जे पी कुराड़ो वनी सिर लहराए चे न न ये थी तो ही कोन माके मोकल दे जे नाने मोहम्मद जी तस्वीर आया त उने भी त उद जे मैदान में ओने कुरान दीन जे ला दंड शहीद कराया होया सुभान अल्लाह पत्थर खादा होया न लेन रत सा भरजी वई हुई अमर खातून जन्नत रहे सा वो उग्यो हुयो रत मुबारक बाबा जे मुखे मोकल दीने त मां भी रत वहाई दुस जे खातून जन्नत ते काने त पुफी ज़ैनब साइणा मुजो रत उगंदी मेहरबानी करे मोकल दे अञा बी गाल बुध मानू चंदा हुसैन भाटिया माराया भावर माराया भाणे जा कोहराए दोस्त यार मरी विया पर पुट जो वारो आयस त कंधु हेठ करे वेही रहो यो तारीख में खाल थी पंदो मेहरबानी करे मोकल रे दहरी त तारीख मलाया जो सोनारी अखरन सा दुनिया तुझी तारीख लिखे त हुसैन तशी हुयो मुजाहिद हो बचड़ा भी मुजाहिद होया वाह जे गाल कई थई मोकल थई हल पर यार तोखे निपायो आए ज़ैनब साइण उन जा बई पुट भी शहीद थी विया उन जी झोली खाली आ उन खाली मोकल वठ अजीज भा इमाम अली अकबर अग्या हुसैन सोनू पोया संदस मां लैला पोया गरजी आया ज़ैनब साइण जे खीमे में हुसैन सोनू फरमाया दादी इनके मोकल दे तैयार थी पियो आ त बीबी ज़ैनब थी चे दादा आओ नहीं मोहम्मद जो ते परवाह ना है अब्बास वियो परवाह नाए कासिम घोट वियो पर मां जॾहिं हिन खे ॾिसंदी आहियां त मिठे मोहम्मद जूं सिकूं लहंदियूं आहिनि मुंहिंजा ॾुख दूर थी वेंदा आहिनि उञूं बुखूं दूर थी वेंदियूं आहिनि हिन खे मोकल कान ॾिबी मोहम्मद जी तस्वीर आहे ईअं चई चई करे बेहोश थी किरी थी पए त हुसैन थो फरमाए थो अकबर वारो कर हाणे मां पाणी काॾो आणियां जो ख़ातून जन्नत जे बचड़ीअ खे होश में आणियां गुलाब जा गुल काॾो आणियां दवा न पानी न अकबर वारो कर इन जे मुंह ते मुंह रख त चए थो त बाबा मुंह ते मुंह रखण जे मां क़ाबिल न आहियां मां पंहिंजो सिर ख़ातून जन्नत जे धीअ जे कदमनि में थो रखां सुभान अल्लाह होश में अची वई आहे उथी आहे चए थी तूं बि अलाह जे हवाले आहे उनखे तयार करे घोड़े ते जॾहिं हुसैन सवार थो थिए त रब जो कसम आहे त अहल बेतन जे घर में आवाज़ थो अचे कंहिंजे घर में कहो देते थे अहल बैत दुहाई इमाम की मौला तस्वीर घर से जाती है खैरुल अनाम की लैला ये कह रही थी कि प्यारा पिसर चला पूफी ये कह रही थी कि लखते जिगर चला अजीज बा हुसैन जो बचड़ो बाहर थो निकरे घोड़े ते सवार आ अञा अॻिते वधियो आ 10 कदम हलियो 20 कदम हलियो त पंहिंजे घोड़े जी वाग वराए मदीने ॾे मुंहुं करे रोए थो अदा केॾे मुंहुं कराई घोड़े खे ॾाढा चयो केॾे रोअनि था ओ छिगारू था ॾियनि त हुसैन सुणे हक़ न कयसि त अकबर माण्हू तो खिलाई मुझे मथा अगर मांखे मिंथूं पे कई त यजीदी मश्किरनि में पइजी विया आहिनि हाणे मांखे उहे चवंदा तुंहिंजो अकबर पुट मैदान ॾिसी रोए थो
अल्लाह जे वास्ते हाथू ने जन्नत जे खीर जी लज घट न कर हैदर जी बहादुरी मला यजीद सां वञी लड़ त अकबर तो चए बाबा शायद तुझी लोली मुखे मिलियल काने मां तुझो बहादुर पुट आहियां यजीदन जे तलवारन मुखे कोन ड्रेजारियो थई न को मां यजीदन जे लश्कर खां ॾिनो आहियां न का मुखे उन्हनि जी परवाह मां उहो तुझो बचड़ो आहियां उहे करतब ॾेखारींदो असांजो मलाइक बि मरहबा मरहबा चवंदे पोइ पुट रुई छाजे लाइ थो ओ बाबा रुआ इन जे लाइ तो जो मुखे मदीने वारी सुगरा याद आई थई जेके अकेलो छॾे आए बीमारा बेवसा मज़लूमा यतीम थी वेंदी ईदड़ वीदड़ खां पुछंदी हूंदी त मुंहिंजा अबाड़ा हलिया विया पखी बि शाम जो वाहिरनि ते मोटी ईंदा आहिनि ओ अकबर महीने जो वाइदो करे वे अञा कोन मोटी मेणा मिलंदा सॾु करे थो ॿुधायांसि त सुगरा मूंखे मयार न ॾिजा मां घोट न थियो ऐं मां गाना न ॿधा आहिनि मां शादी न कई आहे हलिया मां तुंहिंजे मोहम्मद जे दीन जो घोट बनियो आहियां घोड़े ते सुवार थियो आहियां वञा थो कुसण जे लाइ मिठे मोहम्मद जे दरबार में मुंहिंजा सलाम पहुचाइजा हाँ तूने जन्नत के भी मुंहिंजा सलाम ॾिजा तुंहिंजो लॾड़ो ई ते कुसी वियो आहे अदी मयार ॾिजा तुंहिंजो मुंहिंजो मेलो इंशाअल्लाह क़यामत जे मैदान में थी वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अजीज भा त अकबर सोनू हाणे अॻिते घोड़े खे वराए थो मगर घोड़ो नथो हले समझो था कि न अदा तवजह आहे घोड़ा बाबो अगो ही मयारू पियो ॾिए वरी तूं बीही रहियो आहे अहिड़ी थो हाणे साईं वार कर हल त मैदान मल्हायूं सुरखरू थियूं बाबे जी दिलि राज़ी थी वञे अॼु मोहम्मद जे दीन ते सिर कटराए अचूं अजीज भा मगर घोड़ो नथो हले इशारो कयई हेठ जो निहारे त सकीना साइण खां कोन मोकिलायो हई वाह आया दादा भाउर त ईअं न कंदा आहिनि जो भेनरुनि खां न मोकिलाइनि हेठि तल अदा घोट त न बने जो हार पाराए हा शादी कराए हा हाणे हार तोखे थी पारायां जो मोहम्मद जे दीन जो घोट आई ईअं चई करे चई त गुलनि जा हार मां वटि कोन अथई नोटनि जा हार मां वटि कोन अथई पोतड़ी मथे ते पातल आहे उन मां पटड़ी फारे चोई थी त हीअ सकीना जो हार अथई करबला जे मैदान में अदा मेहरबानी कर जरे भेनरूं भाउरनि खे हार पाराईंदियूं आहिनि इनाम बि वठंदियूं आहिनि तूं इनाम मूंखे ॾे त अकबर थो चए त दी हिते मां वटि पैसा न बुसरियूं न गुल न या झोली झल त मां अकबर इन में रुआं घोड़ा मुंहिंजा खण ओ इहे घोड़ा जॾहिं खणी वञी त अधु नाले मोहम्मद जे दरबार में अधु अम्मा ख़ातून जन्नत जे दरबार में पेश कजा सुभान अल्लाह ईअं चई ही जवान आयो आहे जॾहिं आयो ख़ुदा पाक जो कसम आहे मलाइक लही आया आहिनि घोड़े के गिर्द जिन्नो मलका हुजूम है सल्लू अलन नबी की बयाबा में धूम है मलाइक बाजन मिठो मुरसल आयो आहे पर मुरसल न हुयो मिठो मुस्तफा न हुयो ही मोहम्मद जी तस्वीर हुई आयो आहे ते अमीर बिन सैद चयो साईं तू चोॾींहं जे चंड जहिड़ो आहे रसूलुल्लाह जी तस्वीर आहे मुंहिंजी दिलि थी चवे त हलिया असां ॾे अचु या मोटी वञ पाणी थो प्यारे यज़ीद जी बेअत कर त अकबर थो फरमाए त कुता ज़बान बंदि कर तूं उन पीउ जो पुटु आहीं जेको तुंहिंजो पीउ जन्नती हुयो हज़रत साद हुयो जंहिं मिठे मोहम्मद जे हक़ में उहद जे मैदान में तीर काफरन ते थे उछलाया मिठे मोहम्मद उनके तीर भरे थे ॾिना इरम या सैद ओ मुंहिंजा गुलाम सैद तीर चुटींदो वञ मां मोहम्मद जी दिलि ठारींदो वञ अहिड़ो तीर अंदाज़ हुयो जो हदीस में आयो आहे त मुस्तफा तो फरमाए त अबी व उम्मी फिदाक ओ सैद मां तो ता मोहम्मद पंहिंजो पीउ मां कुर्बान थो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अब आ समझो था अड़े जन्नतीअ जो पुट तू हरामी जहन्नमी आ जो तू वरी तीर मोहम्मद जे बचड़े ते तो उछलाई उन्हनि खे ईज़ाई तो तकलीफ़ तो दी हेडे कने खोले बुध मां पंहिंजो सिर कटराईंदुसि मगर हुसैन जी दामन कोन छॾींदुसि नेड़ साईं काहे पियो आहे को अॻियां नथो अचे कॾहिं मैसर ते कॾहिं मेमन ते कॾहिं ओलहा कॾहिं ओभरा लाशनि जूं कतारूं करे छॾियईं मोटी आयो बाबा
माडे निहार हाणे हिकिड़ो कतरो पाणीअ जो मुंहिंजे वात में रखो रुगो मुंहिंजी ज़बान आली थी पए अगरि उहो मूंखे मयारूं पे ॾिने पर हाणे मूं में उहो फैज़ आयो अथई मिठो मोहम्मद मूंखे भाकुर पाए वियो अथई ख़ातून जन्नत सीने सां लाहे वई आहे उहो पावर आयो आहे तलवार फेराईंदो वेंदुसि यज़ीदनि जा ढेर कंदो वेंदुसि तो हुसैन सोनू जंहिंजा चप खुश्क हुया ज़बान आली न हुई चलो तो पुट वात तू खोल ॿी त का शइ मूं वटि कान्हे हीअ सुकल ज़बान वात में थो रखे हिनखे चूस ॾे त वरी क़यामत ताईं तोखे उञ ई कान लॻंदी हाय हाय साईं ज़बान चूसे वरी मोटियो आहे वरी आयो आहे वरी ईअं कोराम हुजे ईअं यज़ीदनि में अमीर बिन सद जो तो बड़ा शर्म नथो अचे हया कोन अथव 11 सालनि जो नौजवान दाढ़ी न मुछ न सावका अञा अरे नंढड़ो जवान हिकिड़ो हैदर जो बचड़ो तव्हांखे ईअं थो डुकाए जीअं शींहं बकरियुनि खे डुकाईंदो आहे तव्हां सभु हरामी आहियो तव्हां में का ताक़त कान्हे गैरत हली वई अथव त तारक नाले हिकिड़ो पहलवान हुयो उन चयो त 100 माण्हू मुंहिंजो पेर कोन चोरे सघंदा आहिनि जे मूंखे मूसल जी विलायत यज़ीद खां वठी दी त अकबर माथो शहीद करे ॾिए अदा समझो था हाओ लिखी थो ॾिए न फिरी वेंदे जे मुटी थो निशानी ॾिए तारक आयो आहे ख़बर अथई मां केरु आहियां हाओ ख़बर अथनि पहलवान आहीं हलिया पर मां बि हैदर जो बचड़ो आहियां मता सम्झी त 3 ॾींहंनि जो उञोयल बुखोयल आहियां हू बि वॾे नाज़ नखरे सां तलवार खणी आयो चई न पहिरीं तूं वार कर पर अकबर तो चे त मोहम्मद जा बचड़ा अगराई न कंदा आहिनि मुझे नंढड़ाई ॾे ॾिसी भुलिजी न प मता जी त दाढ़ी कान्हे छपर कोन्हसि नंढड़ो आहे न पहिरियों वार तूं कर हुनखे ललकारी हुनखे गैरत आई तलवार जो वार कयई मगर वणे वाह हुसैन जा बचड़ा होद ॾेई अॻियां हुनखे ईअं तारियईं जो कुझु न थियो फरमाई त ढा आयो आहीं विढ़ण हेठि त यार घोड़े जो तंग ढरो अञा हेठि कंदो कयईं अहिड़ी तलवार हयईंसि तारिक बध ज़ीन बध घोड़ो बध वा पट ते तलवार लगी आ त हुरू ऐं मलाइक भी हुसैन के मरहबा मरहबा पिया चवनि नारे तकबीर नारे रिसालत नारे अज़ीज़ भाई ने तवज्जो कजा वरी तारक जो ॿियो पुटु आमिर बिन तारक थियो छितो थियो आयो पाण वटि परे थी हैदर जो बचड़ो ठका तलवार जो बध वरी ॿियो पुटु आयो बध टियों बध चौथों बध माण्हू भॼी विया त पोइ काहे पियो ने लश्कर जे अंदरि कंहिंखे किथे मारी कंहिंखे किथे आमिर बिन सजोदानी वारो कयो हज़ार माण्हू गॾिजी हिन जे मथां हमिलो कयो अदा सम्झो था आया हिकिड़े हरामीअ तीर हुयो तीर सीने में लॻो पेशानी में लगो आर पार थी वियो आहे घोड़े जे मथां हेठि थो करे त सॾ थो करे त बता या अदरिकनी ओ बाबा हुसैन हाणे हलिया मां पंहिंजो मैदान मल्हायो त मां मतां मुंहिंजो लाश यज़ीदी खणी वञनि पर ही कुता अहिड़ा जो लाश ते घोड़ा था डुकाइनि हुसैन पाण जे पुट पाण जहिड़े पुट जो आवाज़ ॿुधी ख़ुदा जो कसम डुकंदो आयो आहे पहिरें उघाड़ो आयो आहे सदड़ा बुधंदो तो जे पर लुखूं पयूं लगन झोला पिया लगन करबला जी वारी पई उडामे धूड़ पई उडामे हेडे वने त आवाज हेडे आ झोलो उतर जो लगे त उतर दे आवाज आ तो हुसैन जो फरमाए ओ बकरियों तवा जा बचड़ा शल बचर मुजो बचड़ो अकबर डिठो या न ओ वणटण ओ पखी पखण मुजो बचड़ो अकबर डिठो या न रोंदो आयो आ सदड़ा कंदो आयो आ यजीदी नथा बुधाइन त शहीद जिंदा अकबर तो जो बाबा हेडे आ बियन खा न पुछो मुझो लाज जरा जरा थी चुको थई आयो आ टुकड़ा टुकड़ा भरी बधी खणण जी कोशिश तो करे मगर हुसैन पंहिंजे पाण जे पुट जो लाश नथो खणी सघे अजीज भाउ तॾहिं जो नथो खणी सघे त सॾे थो हल मिन नासरिन यंसुरनी बिइज़्निल्लाह अरे को आहे जो अॼु मुंहिंजी मदद करे ला कर यजीदी मश्किरियूं था कनि मज़ाक था कनि सॾा कई को कोन आयो साईंदा फरमाइनि हाणे छा करियां वरी सॾु कयूं अजीज़ भाउ हेॾे तवजह कजा सॾु थींदो वियो त
बीबी ज़ैनब साईं जी त दा बियो केरु ईंदो माई त तोसां मदीने मां गॾु आई आहियां मोकल ॾे त मुंहिंजा भाउ मां पाण अचां मां पाण लाश खणायां ॿियो केरु खणाराईंदो त हज़रत अकबर जे लाश मां त बाबा पुफीअ खे जलमता पर्दे में फ़र्क़ु अची वञे महिरबानी करे ॿाहिरि न निकिरे अलाह जे वास्ते हलिया मिठो मोहम्मद बि आयो आहे ख़ातून जन्नत बि आई आहे नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, उलमाए अहले सुन्नत। अजीज भाइरो हे से मुझे प्यारो हुसैन थई मगर पिटन कुटन आदन हे हुसैन सुने के बचड़ो तो फरमाए ते बाबा सद न कर पुफीअ के चो बाहर न निकरे मदा पर्दे में न फर्क अची वने हेडे निसुनिहार अबाणा अची विया आहिनि जन्नत का डोली लही आई आ खातून जन्नत जो मुझे चेल में भाकुरा अली जा हथ मुझे टंगुन में आहिनि मिठो मोहम्मद पाण भी हली आयो आ इशारो करण तुंहिंजो कमा मारू पहुची विया अबाणा अची विया मुझो लाश पाण ही पहुची वेंदो अजीज भाउ जॾहिं मूंखे ॿुधा ही लाश पहुतो हूंदो छा हूंदो मगर अजीज भाउ पोइ बि सब्र हुयो मुंहिंजा अजीज भाउ तकलीफ़ जेका हुई उन जे वक़्त में सब्र हुयो छो त इन अल्लाह मा साबिरीन अल्लाह साबिरनि सां गॾु आहे अजीज भाउ हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मद वाली व सहाबिही व अहल बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा बाक़ी 10 मिनट हेरे तवजह कयो हाणे इमाम अली अकबर सोणो अची वियो आहे मैं मिठो हुसैन पाण आयो आहे अंदर तैयार थो थिए जॾहिं अंदर आयो त ॾिठई त बीमार ज़ैनुल आबिदीन पियो थो तैयार थिए उथी नथो सघे बुखार आ बदन में लर्ज़ो आ त हुसैन सुणंदो फरमाए त बचड़ा तूं केॾे तैयार थियो आ बाबा मूंखे बि मोकल ॾे त मां बि मोहम्मद जे दीन तां सिर कटराए अचां त हुसैन तो रोई फरमाए त बा न तूं न तो मां मुंहिंजे नाने मोहम्मद जी औलाद वधंदी ही बचड़ा आयाणी वठी मदीने पुॼाईंदे केॾी थींदे दुरूद शरीफ पढ़ो नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हुसैन। दुरूद शरीफ पढ़ंदा हलो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद मुबारक व सल्लिम अलैहि तस्लीमा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मद वाली व सहाबी व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा हुसैन सोने फरमाया त तू पुट न पंहिंजी पग मुबारक लाहे हुसैन ज़ैनुल आबिदीन खे पाराई तू मुझो पगदार बचड़ो आ सैयद तोमा पैदा थींदा तकलीफ़ूं तोखे कई ईंदियूं पुट तोखे मोकल नाहे उनखे सुमारे पाण तैयार थी पाण जेको आहे सो सभिनी खे तलकीन करे ऐं ॿाहिरि था निकिरनि हेॾे तवजह कजा ॿाहिरि जो निकिता इमाम हुसैन तैयार आ घोड़े ते सुवार थो थिए मगर मुझा अजीज भाउ 3 ॾींहंनि जो उञोयल लाश सॼोरी ढोईंदे ढोईंदे घोड़े ते सुवार नथो थी सघे जॾहिं सुवार नथो थी सघे त सॾु थो करे ओ दा बास अॻे त मुंहिंजे घोड़े जे जलण वारा समय हज़ारे हूंदा हुया अॼु पुठड़ी भॼी पई आहे अलान इन कसर ज़हरी व कलत ही लती भाउर कोट जा कुंगरा बि हलिया विया पर शहीद जहिड़ा हूंदा आहिनि हलिया मुंहिंजे घोड़े जी ज़ीन जल त मां घोड़े ते सुवार थी वञा यज़ीदी मश्किरनि में आहिनि त मुंहिंजा अज़ीज़ भाउ अब्बास सोने जे लाश मां आवाज़ आयो अदा जी जी मां हाज़िर आहियां उथी बिया पर ज़ीन जल बिया हथ सां बाज़ू कटियलूं आहिनि हिम्मत कर मुड़ुस माण्हू थी घोड़े ते सुवार थी पर ओ अकबर सोना तूं हली आ बाबा अहिड़ो त नेज़ो लॻो आहे जो ज़मीन तां उथणु नथो ॾिए कास्म जा हथड़ा कटियल आहिनि मगर हे सोणू वरी बि बिस्मिल्लाह करे चढ़ी घोड़े जे मथां थो वेह घोड़ा हलदा घोड़े जो नालो आहे मेमून अदा छा
हूंदा न घोड़नि जा नाला, हे समद, हे कुमेत, अब हो न, हे मुश्की, मुंहिंजा अज़ीज़ भाउ, हिन जो नालो हुयो मेमून। ओ मेमून महिरबानी करे हल त मैदान मल्हायूं। सभु इंतज़ार में आहिनि। बाबो हैदर बि आयो आहे, मुस्तफ़ा बि आयो आहे, ख़ातून जन्नत बि आई आहे। घोड़ो नथो हले, पाण मयार था ॾियनि। ओ घोड़ा मता ईअं सम्झी त को तूं ञोयल आहीं। जे तूं 3 ॾींहंनि जो ञोयल आहे त मुंहिंजी सकीना साइण बि 3 ॾींहंनि जी उञोयल अथई। तूं बुखोयल आहे त असां बि कमानी जो गिरह न खाधो अथई। हल महिरबानी करदा, असां बि तोखां लिकी कुझु इस्तेमालु न कयो आहे। ओ घोड़ा जल्द कर अॻिते वध, मगर घोड़ो नथो वधे। हिकिड़ी ईड़ी बीड़ी टीड़ी तव्हांजो घोड़ो बि हेठि कंधो हणे थो। हिकिड़ो दफ़ो, ॿियो दफ़ो रब्बुल आलमीन ख़ैर थो करे त मौला तूं भित खां बि ॻाल्हाईंदो आहीं, मूंखे बि ज़ुबान ॾे। हुसैन मूंखे मयारूं ॾिनियूं आहिनि, चेल भॼी पई आहे। अहिड़ी ॻाल्हि ॿुधायां जो हुसैन मूं ते नाराज़ न थिए। ख़ुदा ॻाल्हाइण लाइ ज़ुबान ॾियसि। क़िबला मां कीअं ला, मां यज़ीदी न आहियां, बेअदब न आहियां, मां छा करियां? इन करे नथो हलां जो तुंहिंजी बचड़ी सकीना साइण आई आहे। मूंखे ॾिजो घोड़ा रब जो नालो चई अॻिते न वधजा। अॼु जेको वञे थो कूंद मोटे ई कोन थो। ॿिया त विया, पर जे बाबो हुसैन वियो त मां अबो करे कंहिंखे सॾु कयसि। रात जो क़ुर जूं लोलियूं मूंखे केरु ॾींदो? केरु यासीन शरीफ़ मूंखे पढ़ी ॿुधाईंदो? केरु मूंखे सवारीअ ते गॾु खणी हलंदो मदीने? केरु पुॼाईंदो? अलाह जो नालो त इहो घोड़ा अॻिते न हलजा। ऐं नेर नथी हणे, पिंजोड़ नथी हणे। ही हथ नंढड़ा आहिनि पर अथई ख़ातून जन्नत जे बचड़ीअ जा। अदब कजा, एतिराम कजा। सही मां कीअं हलां त हुसैन सुणू हेठि लही थो पए। भाकुर पाए चए थो तो सकीना साइण बहादुर जी धीअ, ईअं न कर। अब्बा तूं वेंदे शायदि तूं मदीने ॾे तयारु थियो आहे। पटको बि पातो अथई, तलवार बि खई अथई, मेमून घोड़े ते बि सुवार थियो आहे। जे मदीने थो वञी त मूंखे बि वठियो हल, महिरबानी कर। जे घोड़े ते न त मां पंध माण्हू पुछणी त ईअं न चइजा ते मुंहिंजी धेड़ी आहे, चइजा बांधड़ी आहे, डुकंदी हलंदी मां, पर मूंखे बि नाने मुहम्मद जे मदीने ॾे वठी हलजा। अज़ीज़ भाउ हेड़े निहार जा हुसैन सुणो पङा त मां अञा त तोते कई इम्तिहान ईंदा, कई आज़माइशूं ईंदियूं, कई तुंहिंजे मथां ॾुखिया वक़्त ईंदा। पुट ईअं न कर। बाबा छा ईंदो? पुट शाम थींदी त तूं यतीम बणिजी वेंदे। अब्बा यतीम छाखे चइबो आहे? इन न्याणीअ खे ख़बर ई कान हुई त यतीम छाखे चइबो आहे। पुट यतीम उनखे चइबो आहे जंहिंजो बाबो कुसी वञे, शहीद थी वञे, यतीम थी वञे। यतीम रोंदो आहे त अल्लाह जो अर्श लर्ज़ी पवंदो आहे। ओ पुट तूं रो न, मां तुंहिंजो बाबो हुसैन आहियां। पोइ बाबा जे तूं वेंदे हलियो मूंखे कंहिंजे हवाले थो करी। ओ ज़ैनब साइण मुंहिंजे हिन सकीना साइण जी पारत अथई, हिनखे क़ुर जूं लोलियूं ॾिजा। ज़ैनुल आबदीन बीमार जी पारत अथई, मां रब जे हवाले आहियां। जीअं लॾो कोरायो त मां बि रब जे नाले ते कुर्बान थी थो वञा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अज़ीज़ भाउ ही साईं हलियो आहे, घोड़े ते सुवार थी निकितो आहे, आयो आहे मेमून घोड़े ते सुवार आहे। ख़ुदा जो कसम आहे जॾहिं मैदान में आयो त को बि यज़ीदी हिन जे साम्हूं थियण लाइ तयारु न हुयो। आओ न, हे बहादुर हुयो। हिकिड़ो करव बिन कैस जे नाले सां ॿी रिवायत में ॿिए शख़्स जो नालो बि आयो आहे। उहो चयो जॾहिं मां इमाम हुसैन खे लड़ंदे ॾिठुमि त 3 ॾींहंनि जो उञायल, 3 ॾींहंनि जो बुखोयल, कई माण्हू हुन जा जेके आहिनि पुट भाइटिया भाणे जा यार दोस्त पुठल। पर रब जो कसम आहे जॾहिं तलवार खणी जंहिं पासे काहे पए त ईअं जीअं न शींहं बकरियुनि खे डोड़ाईंदो आहे, यज़ीदनि खे ईअं पियो डुकाए। जंहिं पासे वञे त ईअं। अज़ीज़ भाउ ओने सोणे हुसैन अलैहिस्सलाम जो ॾिहाड़ो अथई, उन जी शहादत अथई, उन जो ॾिहाड़ो बि मल्हा, उन जे नक्शे कदम ते बि हल। हुसैन जे घर में मातम न हुयो, ॻाल्हायो हुयो, बेशक काॾियां चयो हुयो, शराब हुयो, भंग हुई, चरस हुयो, पिटको हुयो। ख़ुदा जो कसम आहे कुझु बि न हुयो। तारीख़ूं सभु पढ़ंदो वञ त मुहम्मद जे घर ऐं बचन में क़ुर जूं लोलियूं। सुभान अल्लाह, सुभान। अरे जहिड़े त लोलियूं, मगर जॾहिं पाण सिर नेज़े ते आहे त हिकिड़ो शाइर चए थो, बांक सर है नेज़े पे
और सूए ज़मी है रूह, यानी कि उनको है सजदे सानी की आरज़ू। जॾहिं सिर नेज़े ते खयाऊंसि तॾहिं बि कंठ मुबारक हेठि हुयो। कंहिं पुछो त साईं शहीद ज़िंदा हूंदा आहिनि, हेठि थो निहारी, पाण में त हिकिड़ो सजदो करबला में कयो अथमि, दिलि चए थी त ॿियो बि सजदो करे दिलि ठारे छॾियां। हलियो त क़ुर जूं लोलियूं हुनजे ज़बान ते हुयूं, बचनि ते क़ुर जूं लोलियूं हुयूं, निमाज़ हुई, रोज़ो हुयो, ॿियो कुझु न हुयो। इमाम हुसैन सुहिणो मैदान करबला में पहुची वियो। इहो बि हिकिड़ो मौज़ू आहे, वरी इंशा अल्लाह ताला साईं आयो आहे हज़रत मौलाना हाजी मोहम्मद इदरीस साहिबु, उहो तव्हांखे ॿुधाईंदो। जेकॾहिं रहिजी वियो त वरी जुमनि ते इंशा अल्लाह ताला तफ़सीलवार तव्हांखे ॿुधाइबो। अल्लाह ताला तव्हांजी मुंहिंजी हाज़िरी क़बूल फ़रमाए, अल्लाह इन जमात खे आबाद फ़रमाए, अल्लाह साईं वॾनि जे उमिरि में इज़त में बचड़नि में बरकतूं पैदा फ़रमाए। दोस्तो मुझे ला भी दुआ घुर्जो, चाकू नथो रहा तो अल्लाह मुझे सेहत दे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।